अहम ख़बर से शेयर कंदासीं। घरू वज़ारत इलेक्शन कमीशन के नंढिन चूंडनि दौरान दहशतगर्द कार्रवाइन बाबत खबरदार करे छडियो आहे। इलेक्शन कमीशन के लिखियल ख़त में घरू वज़ारत खबरदार कयो आहे त पंजाब में सियासी माण्हुनि खे निशानो बणाए सघिजे थो। ज़िमनी चूंडूं मुहतात अंदाज़ में करायूं वञनि। सिंध ऐं बलूचिस्तान में कॉम्प्रेस ज़ेली तंज़ीमूं कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में दहशतगर्द कार्रवायूं करे सघनि थियूं। ख़त में चयो वियो हो त अमन अमान जी सूरतहाल खे कंट्रोल करणु अकेले सिर्फ़ पुलिस लाइ मुमकिन नाहे। हिन वक़्तु मुल्क में सियासी छिकताण आहे। कारकुन ज़रूरत खां वधीक पुरजोश आहिनि। मुख़्तलिफ़ सूबनि में पुलिस जानिबदारी जो मुज़ाहिरो करे रही आहे। दहशतगर्दनि केपी, पंजाब ऐं कराची में कार्रवायूं वधाए छॾियूं आहिनि। घरू वज़ीर जे ख़त मूजिबि दहशतगर्दनि ऐं शरपसंदनि पंहिंजी कार्रवायुनि में तेज़ी आंदी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। घरू वज़ारत इलेक्शन कमीशन के नंढिन चूंडनि दौरान दहशतगर्द कार्रवाइन बाबत खबरदार करे छडियो आहे। इलेक्शन कमीशन के लिखियल ख़त में घरू वज़ारत खबरदार कयो आहे त पंजाब ऐं सियासी माण्हुनि में निशानो बणाए सघिजे थो। ज़िमनी चूंडूं मुहतात अंदाज़ में कराई वञनि। सिंध ऐं बलोचिस्तान में कॉम्प्रेस ज़ेली तंज़ीमूं कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में दहशतगर्द कार्रवायूं करे सघनि थियूं। ख़त में चयो वियो आहे त अमन अमान जी सूरतहाल खे कंट्रोल करणु अकेले सिर्फ़ पुलिस लाइ मुमकिन नाहे। हिन वक़्तु मुल्क में सियासी छिकताण आहे। कारकुन ज़रूरत खां वधीक पुरजोश आहिनि। मुख़्तलिफ़ सूबनि में पुलिस जानिबदारी जो मुज़ाहिरो करे रही आहे। दहशतगर्दनि केपी, पंजाब ऐं कराची में कार्रवायूं वधाए छॾियूं आहिनि। मूंखे आगाह कयूं त घरू वज़ीर जे ख़त मूजिबि दहशतगर्दनि ऐं शरपसंदनि पंहिंजी कार्रवायुनि में तेज़ी आंदी आहे।